जे समूरे सथ के मुबारकबाद पेश करण चाहियां पियो जिन हर साल जियां डिसंबर जो पहिरियों हफ़्तो जेको हूंदो आहे कल्चर ॾियारो उनखे भरपूर तरीक़े सां मलीर जे हमेशह जीअं हिकिड़ी नई रिवायत क़ाइमु करे कॾहिं मोखीअ ते कॾहिं जेको आहे सो नाराथर जबल ते कॾहिं वरी चौकुंडी कब्रिस्तान ते त कॾहिं कहिड़ी जॻह ते मलीर जे मुतवसित तबिके जे में जेको आहे सो पंहिंजा अहिड़ा मेड़ाका करे सकाफ़त खे उजागर करण भरपूर किरदारु अदा कनि। अॼोके ॾींहं ते समूरी दुनिया खे पाण पैगाम ॾियूं पिया त असीं मुतहिद आहियूं, असीं पंहिंजे हक़नि जे ख़ातिर मुतहिद आहियूं, असीं पंहिंजी सकाफ़त खे बचाइण जे ख़ातिर पाण किरदारु अदा कयूं पिया। ऐं अॼु समूरी सिंध जीअं समूरी दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में अॼु 3 डिसंबर सकाफ़त जो ॾियारो मल्हाइजे पियो। हिकिड़ो पैगाम ॿियो आहे त सिंध खे तब्दील थियणो पवंदो, सिंध खे तालीम में अॻभरो थियणो पवंदो, सिंध खे टेक्नोलॉजी में अॻिते वधिणो पवंदो। जीअं मुख़्तलिफ़ मुल्क जेको तरक़ियूं कनि था, असांजा पड़ोसी मुल्क तरक़ी कनि पिया, बांग्लादेश तरक़ी करे पियो, हिंदुस्तान तरक़ी करे पियो, तीअं ई सिंधी माण्हू छो सिंधी माण्हू जेको आहे सो हेतिरी सारी इजादतुनि जा वारिस ऐं मालिक ऐं तख़लीक़कार आहिनि, पर अॼु सिंध हिन जेका नहिज ते पहुती आहे उन जा सबब आहिनि। हिकु त हुक्मरानी आहे, हुक्मराननि जी नाअहली आहे, ॿियो असांखे पंहिंजो पाण खे तब्दील थियणो पवंदो, टेक्नोलॉजी जी तरफ़ असांखे वञिणो पवंदो। आर्टिफिशियल इंटेलिजेंस दुनिया में मुतारिफ़ थी चुकी आहे, 5G टेक्नोलॉजी दुनिया में मुतारिफ़ थी आहे। सिंधी माण्हू पोइ ते छो आहिनि? सिंधी माण्हुनि खे भरपूर तरीक़े सां पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾेई करे अॻभरो थियणो पवंदो। अॻिते जेको आहे सो दुनिया सां कुल्हो कुल्हे में मिलाए करे सिंध जी तरक़ीअ जो राज़ आहे तालीम में, बाशऊर क़ौम बणिजण में। असांखे पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे आसपास जे माहौल खे बाशऊर बणाइण जे लाइ भरपूर किरदारु अदा करण घुरिजे। अॼु तव्हांजे तवसुस सां मां समूरी सिंध खे मैसेज थो ॾियां त पंहिंजे ॿारनि खे, पर ख़ासि करे पंहिंजी नियाणुनि खे तालीम में अॻभरो कयो, छाकाणि जो नियाणी हिकिड़ी पढ़ंदी त उहो सॼो समाज पढ़ंदो, मर्द पढ़ंदो आहे, फ़र्द पढ़ंदो आहे, ज़रूरी आहे। टोपी अजरक पटको बि ज़रूरी आहे, पर उन सां गॾोगॾु पाण बाशऊर हिकिड़ो मुआशिरो तख़लीक़ कयूं, उन में भरपूर किरदारु अदा कयूं। तव्हां ऐं असां मिली करे हिन सिंध खे बहितरीन तरीक़े सां सिंध जो बहितरीन मुस्तक़बिल करे सघूं था। अदरवाइज़ जीअं दुनिया जूं ॿियूं क़ौमूं तबाह थी वियूं तीअं सिंध थी वेंदी। सिंधियुनि खे खपे त पंहिंजो पाण खे तब्दील करणु।